वापडा सेप्को पनुआकिल में सार्फिन लाइ सेप्को सखर रीजन के चीफ सईद अहमद एसी मंजूर अहमद सुमरो ऐं ॿियनि पारां सेप्को खे बहितर बणाइण जे हुक्मनि उबतड़ सेप्को पनुआकिल जे LS फियाज़ भुट्टो अली खान अबड़ो ऐं इन्हनि जे राशि गैंग पारां हर ट्रांसफार्मर ते बासर माण्हुनि वापारियुनि खे भत्ते जे एवज़ कुंडा कल्चर वसीले टे एयर कंडीशन हलराए ॾिना आहिनि। पंप ट्यूबवेल मशीनूं लैथ वेल्डिंग वर्कशॉप 15 खां वधीक हॉस्टल ऐं मोबाइल मार्केट सब्जी फ्रूट मंडी समेत बासर माण्हुनि जा केतिरा पाड़ा लखें रुपयनि जी मंथली ते कुंडा कल्चर तहत बिजली विकिरो करण जो सिलसिलो तेज़ आहे। बीटर सार्फिन खे ॾंढाणी लॉकअप करायो वञे थो। पनुआकिल में बिजली जो निज़ाम तबाह थियण, करोड़नि जी करप्शन करे इदारे खे तबाह करण जूं ख़बरूं मीडिया ते पब्लिश थियण ते सेप्को जो फियाज़ भुट्टो अली खान अबड़ो ऐं इन जा साथी नौजवान सहाफ़ी ज़ुबैर इंढण फैसल झंडीर ऐं ॿियनि ते ॾमिड़जी सहाफ़ियुनि जे बिजली काटे उन्हनि खे कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं ते सहाफ़ियुनि शहरनि ऐं सुॼाण धुरियुनि सेप्को जे राशि कारनि रिढनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।